बोल गुरु नानक देव, बोलो राजा रामचंद्र की, बोलो श्री कृष्ण भगवान की, बोलो जगतगुरु श्री चंद्र भगवान, बोलो बाचल प्रसाद साहेब, बोलो बा अमरदास साहेब, बोलो बा प्रेमदास साहेब, बोलो बा नारायण दास साहेब की, बोलो श्री कारकत भगवान की, बोलो श्री गंगा मैया। नंदड़ियों नंदड़ियों गायो, नंदड़ा नंदड़ा ग्वाल, नंदड़ियों नंदड़ियों गायो, नंदड़ा नंदड़ा ग्वाल, नंदड़ो आए मैं जो मदन गोपाल, नंदड़ो आए मैं जो मदन गोपाल, नंदड़ियों नंदड़ियों गायो, नंदड़ा नंदड़ा ग्वाल, नंदड़ियों नंदड़ियों गायो, नंदड़ा नंदड़ा ग्वाल, नंदड़ो आए मैं जो मदन गोपाल, नंदड़ो आए मैं जो मदन गोपाल। आज्ञा आज्ञा गायो, पुठ्या पुठ्या ग्वाल, आज्ञा आज्ञा गायो, पुठ्या पुठ्या, वेच में सोए मुंहिंजो नंढड़ो गोपाल, वेच में सोए मुंहिंजो सहणो गोपाल, नंढड़ियों नंढड़ियों गायो, नंढड़ा नंढड़ा ग्वाल, नंढड़ियों नंढड़ियों गायो, नंढड़ा नंढड़ा ग्वाल, नंढड़ो आहे मुंहिंजो मदन गोपाल, नंढड़ो आहे मुंहिंजो मदन गोपाल। सणी जंहिंजी सोटी सणी आहे चाल, सणी जंहिंजी सोटी सणी आहे, गायो चराए मुंहिंजो गायनि जो ग्वाल, गायो चराए मुंहिंजो गायनि जो, नंढड़ियों नंढड़ियों गायो, नंढड़ा नंढड़ा ग्वाल, नंढड़ियों नंढड़ियों गायो, नंढड़ा नंढड़ा, नंढड़ो आहे मुंहिंजो मदन गोपाल, नंढड़ो आहे मुंहिंजो मदन, नंढड़ो आहे मुंहिंजो मदन गोपाल। गाओ खाइनि गायो, खीर पीअनि ग्वाल, गाओ खाइनि गायो, खीर पीअनि, खाए मखण मुंहिंजो नंढ जो लाल, खाए मखण मुंहिंजो नंढ जो, नंढड़ियों नंढड़ियों गायो, नंढड़ा नंढड़ा ग्वाल, नंढड़ियों नंढड़ियों गायो, नंढड़ो आहे मुंहिंजो मदन गोपाल, नंढड़ो आहे मुंहिंजो, आस थो अघाए करे माला माल, आस थो अघाए करे, अहिड़ो उदासी दीननि दयाल, अहिड़ो उदासी दीननि, आस थो अघाए करे माला माल, आस थो अघाए, अहिड़ो उदासी दीननि दयाल, अहिड़ो उदासी दीननि दयाल, नंढड़ियों नंढड़ियों गायो, नंढड़ा नंढड़ा ग्वाल, नंढड़ियों नंढड़ियों गायो, नंढड़ा नंढड़ा ग्वाल, नंढड़ो आहे मुंहिंजो मदन गोपाल, नंढड़ो आहे मुंहिंजो मदन गोपाल, हरी नंढड़ो आहे
गोपाल नंढेड़ो आहे मुंहिंजो मदन गोपाल। बोलो श्री कृष्ण भगवान की जय। दीनन दयाल थी सदा कृपाल दीनन दयाल थी सदा कृपाल। ओ नंगी नंग पाल ओ नंगे नंगे पाल। श्री कृष्ण मुरारी थी कृष्ण मुरारी थी। तेरे वरदारी आए बांके बिहारी गिरवर दारी आए बांके बिहारी। सब चवन बनवारी सब चवन बनवारी। कच्ची रस जय प्यारी थी रस जय प्यारी थी। मथुरा में जायो सब बंद बनी आयो मथुरा में जायो सब बंद बनी आयो। अची गोकल वसायो बची गोकुल वसायो। वृंदावन गौ चारी थी रावण जो उचारी थी। मथुरा में जायो सब बंद बनी आयो मथुरा में जायो सब बंद बनी आयो। अची गोकल वसायो बची गोकुल वसायो। वृंदावन गौ चारी थी रावण जो उचारी थी। द्वारका जो नाथ आए नाथन अनाथ द्वारका जो नाथ आए नाथन अनाथ। ये भक्तन के साथ दिए भक्तन के साथ। ये चवे सृष्टि सारी थी जवे षष्ठी सारी थी। यशोदा जो बाल के चवन नंदलाल यशोदा जो बाल के चवन नंदलाल। गायन जो ग्वाल आए गायन जो ग्वाल। जीव जंत सुखकारी थी भजंत सुखकारी थी। देव के जो लाल वसुदेव जो कमाल देव के जो लाल वसुदेव क्यों कमाल। मटे आयो पंहिंजो बाल मटे आयो पंहिंजो बाल। कई लीला जय नारी थी लीला जय न्यारी थी। दिनों गीता जो ज्ञान सब जाने तो जान दिनों गीता जो ज्ञान सब जाने तो जहान। बड़े बार बुढ़ो जवान बड़े बार बुढ़ो जान। विश्व सारी जय तारी थी सारी जय तारी थी। जेको धारे तो ध्यान तंहिंखे मिले भगवान जेको धारे तो ध्यान तंहिंखे मिले भगवान। पाए आत्म जो ज्ञान पाए आत्म जो ज्ञान। महिमा वेद ने उच्चारी थी आवेदन उचारी थी। महिमा संत ने उच्चारी थी संत ने उचारी थी। महिमा भक्त ने उच्चारी थी भक्त ने उचारी थी। भाग भलो सब जो कंदो श्री कृष्ण भगवान याद उदासी जो करे पाए पद निर्वाण बोलो श्री कृष्ण देव की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय। राम रमापत रूपतु दीन दयाल दयावान कृपा कने कमलापति मालिक तू मेहरबान कथा बदो सब प्रेम सा धारे मन में ध्यान आस सब पूरन कंदो श्रीकार कत भगवान आस सब पूरन कंदो श्री कारकत भगवान। ओम भूरिभुवस्व तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। शासनाथी महान पवित्र मैनोली रहवाय श्री कार्तिक महात्मा जो जैनी कथा श्री सूजी महाराज सोमकन के भगवान श्री श्याम सुंदर सदभामा के और महात्मा नारद मुनि राजा पृथ्वी के वर्णन करे रहे हैं। काले जे 21वें अध्याय में कथा प्रसंग ॿुधी आया सील और सुशील नाले भगवान जा द्वारपाल कीअं भक्त बणजी करके अची भगवान जी सेवा में लॻिया। राजा चोल और विष्णुदास ब्राह्मण जो प्रसंग ॿुधी आया। ॿिन्हिनि भगवान के
प्रसन्न करण जी पाण में शर्तूं लगायूं। राजा चोल तो पंहिंजे राजा जी ठाठ भाट सां सोनन गुलन सां हीरन जवाहरन सां भगवान जी पूजा पियो करे, पर विष्णुदास ब्राह्मण जो कि गरीब हुयो मात्र तुलसी दल सां ताजन गुलन सां भगवान खे प्रसन्न कयो और भगवान जल्द अची करके उनखे दर्शन ॾिनो। पोइ राजा चोल खे बि विमान ते चाढ़े वैकुंठ वठी वियो। हींअर वॾी कथा जो प्रसंग वर्णन थी रहियो आहे 22 अध्याय में। श्री कार्तिक महात्म में महात्मा नारद मुनिअ जो राजा पृथुअ खे गज ग्राह जो प्रसंग वर्णन करे ॿुधाइण ऐं संदसि जय विजय जे रूप में भगवान विष्णुअ जा द्वारपाल थी रहन। बोलो श्री कारकत भगवान की जय। और उन सां गॾु ही अॼु गुरुअनि जी वाणीअ जो भोग साहिब तव्हां वाणी ॿुधी, सारो ही पाठ साहिब पढ़ी करके पूर्ण थियो। उन दरबार साहिब में दास भगवान दास जे निमित्त अरदास कंदे सारे कुटुंब परिवार बोल गुरु नानक देव की उन जी पुण्य तिथि के उपलक्ष्य में ही सभिनी मिली करके गुरु साहिब जन जे अॻितां अरदास कराई और उन सां गॾु योग बणियो आहे अॼोकी तिथीअ जो गोपाष्टमीअ जो। बोलो श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। जंहिं गोपाष्टीअ जी महिमा कारकत कथा खां पोइ तव्हांखे शब्दनि सां गॾु वर्णन करे ॿुधाइबी। हींअर ही 22 अध्याय वर्णन थी रहियो आहे। पुछो पृथुअ इहो सवाल हो, नारद कयो बयान, जय विजय पार खदन जो कहिड़ो आख्यान। हरे राम। चयो नारद बुध राजन प्यारा, विष्णुअ जा चरित्र अथे न्यारा। ओ पार न उन जो पाए थो, सब नेति नेति गाए थो। पांचे मन बुध वाणी जिते जिते, वा लीला वर्णन थी आवते। पर जिते न वाणी पहुचे का, न कि मन चित गाल थो सोचे का। उते ईश्वर जी माया जाणजे, इन में न को मेख में निभाइजे। बुध कथा मां तोखे ॿुधायां थो, ईश्वर जी लीला सुणायां थो। हिकु ब्राह्मण तृण बिंदु नाले हो, हिकु ब्राह्मण तृण बिंदु नाले हो। कई कन्या वञी हिकु पाले हो, कई कन्या वञी हिकु पाले हो। नालो देव होती थी वनी जॾहिं, नालो देव होती थी वनी जॾहिं। कई शादी कर दम ऋषिय तॾहिं, कई शादी कर दम ऋषिय तॾहिं। हो कर दम जो दम हर दम ते, हो कर दम जो दम हर दम ते। पंहिंजे कर्म धर्म ऐं सिमरण ते, पंहिंजे कर्म धर्म ऐं सुमिरन ते। जावा पुट ऋषिय खे जय ऐं विजय, जावा पुट ऋषिय खे जय विजय। पाड़े वेद शास्त्र क्यों तन के अभय, पाड़े वेद शास्त्र क्यों तन के अभय। क्यों पुट थो प्राप्त खुद भगवान, क्यों पुट थियो प्राप्त खुद भगवान। नालो जग में प्रसिद्ध कपिल महान, नालो जग में प्रसिद्ध कपिल महान। बिनु ज्ञान कपिल देव माता खे, बिनु ज्ञान कपिल देव माता के। ऐं पद पार खदन जो भ्राता खे, ऐं पद पार खदन जो भ्राता के। ऐं पद पार खदन जो भ्राता खे। पद जो भ्राता के। बिनो मंत्र अष्टाक्षरी, ओम नमो नारायण। मंत्र या जग में सदा आए दुख तारायण, आए दुख तारायण। हरे राम। हे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त सोनको राजा पृथु हिकिड़े दफ़े महात्मा नारद मुनिअ खां सवाल पुछो, जय और विजय जो महाराज कहिड़ो आख्यान आहे, कीअं उहे भगवान जे द्वार जा द्वारपाल बणिया, कीअं उन्हनि जे मथां भगवान जी कृपा थी जो उन्हनि खे पंहिंजो पारखद बणायूं।
महात्मा नारदनी चवण लॻो त हे राजन, भगवान श्री विष्णु जा चरित्र अनंत आहिनि, उन्हनि जो को पार पाए नथो सघे पियो। वेद शास्त्र नेति नेति पिया था ॻाइनि पिया, न इति, जंहिंजो अर्थ आहे न इति, माना अञा हिते भगवान जी महिमा पूरी न थी आहे, अञा वधीक आहे। जंहिं जिते ॼातो आहे, जेतिरो ॼातो आहे ओतिरो ॻाए थो पियो। संसार में ॾिसो भई केतिरा ई साधु संत भक्त आहिनि, केतिरो ज्ञान था वखाणनि। हिकिड़ा अचनि था पिया ज्ञान वखाणे सत्संग करे भगवान जी महिमा ॻाए हलिया था वञनि, ॿिया था अचनि वरी ॿिए तरीक़े सां, टियां अचनि था टिएं तरीक़े सां, भगवान जी महिमा खुटे ई नथी पई। हरे राम। हाणे जंहिं जिते जेतिरो ॼातो आहे ओतिरो ई वर्णन कंदो, वरी ॿियो को पंहिंजे तरीक़े सां भगवान जी महिमा ॿुधाईंदो। महात्मा नारदनी चवण लॻो त हे भगवान जी विष्णु जी लीला अपरंपार आहे। जिते जिते त भक्तनि ॼातो आहे उहा त ॻाल्हि कई आहे, पर जिते वाणी नथी पहुची सघे पई, जिते भगवान जी महिमा ॻाए नथी सघिजे पई, जिते माण्हूअ खे ॻाल्हि नथी सम्झ में अचे, माना सम्झी वञे त इहा परमात्मा जी माया आहे। हरे राम। हूअं बि संसार में ॾिसो न, माण्हू पुॼंदो आहे, ॻाल्हाईंदो आहे, वधाईंदो आहे, पोइ जॾहिं न पुॼी सघंदो आहे, बसि भई हाणे मूंखे ख़बर, हाणे त भॻवानु ॼाणे वञी करे। हरे राम। माना जिते पंहिंजो वस हले थो पियो, माण्हू ॻाल्हाए थो, पुॼे थो, जिते नथो पुॼी सघे पोइ भई भॻवान ते थो हणी छॾे। महात्मा नारदनी चवण लॻो त हे राजन, ॿुध मां तोखे हिकिड़ी भगवान जे चरित्रनि जी हिकिड़ी कथा थो ॿुधायां पियो। तृणबिंदु ब्राह्मण जंहिंजी कन्या देवहूति, जंहिंजी शादी कराई महात्मा करदम ऋखीश्वर सां, ॿ पुट ॼावा, जय और विजय, और टियों पुट भगवान पाण अची करके उनजे घर में कपिल मुनिअ जे रूप में अवतार वरितो। बोलो श्री कपिल देव भगवान की जय। जंहिं कपिल देव जे श्राप सां सगर जा 60,000 पुट गंगा सागर जे किनारे भस्म थी विया हुआ, और उनजे चवण ते भागीरथ मात गंगा खे हिन पृथ्वी ते आंदो। बोलो श्री गंगा मैया की जय। उन कपिल देव जो अॼु बि मंदिर गंगा सागर जे किनारे ते स्थापित है, जिते वेही करके भगवान तपस्या कई हुई। अष्टाक्षरी मंत्र ओम नमो नारायण सारे जगत में प्रसिद्ध है, भगवान श्री नारायण जो मंत्र है। पाए माता धन अहिड़ो पुट थी, जंहिं तारो सॼो पंहिंजो कुल थी। धन अहिड़ो माता पिता जग में, जो लाए भगतीअ जे दग में। वस राम तो न जे रग रग में, जैसी दम आहे हिन आदम में। जय विजय बि नाम कमाइनि पिया, ऐं हवन यज्ञ बि कराइनि पिया। हिकु राजा मरुत जे नाले हुयो, जंहिं यज्ञ करण जो सायो कयो। आयो करदम खे हो वेनती करण, पर ऋषि हो ॿाहिरि वियो घुमण। राजय ऐं विजय उन साण अॾा, जन यज्ञ कराए कयो अलविदा। ॾिसी करम सुठा राजा ख़ुशि थियो, ॾेई धन हो खेन रवानो कयो। पाए धन हू ॾाढो गदगद थिया, पर उन जे विराहिण में अटकिया। चयो जय ॾे मूंखे अध खां घणो, चयो जय ॾे मूंखे अध खां घणो। ॾिसी वॾे भाउ जो तूं वॾपणो, ॾिसी वॾे भाउ जो तूं वॾपणो। बुद्धि विजय चयो असां हिकु जहिड़ा, बुद्धि विजय चयो असां हिकु जहिड़ा। तो मूंखां वॾा क्या कम कहिड़ा, तो मूंखां वॾा क्या कम कहिड़ा। ईअं कंदे पाण में वधियो विरोध, ईअं कंदे पाण में वधियो विरोध। आयो हिकु ॿिए खे हो ॾाढो किरोध, आयो हिकु ॿिए खे हो ॾाढो किरोध। ॾिनो विजय वॾे खे
इहो शराब बिनो विजय न देखे यो शराब जय ग्राह थी भोगींदे तूं पाप जय ग्राह थी भोगींदे तूं पाप इहो बुद्धि हो जाए बि इएं चयो इहो बुद्धि जाए बि इएं जयो ॾही श्राप विजय खे हाथी कयो ॾही श्राप विजय खे हाथी कयो नदी गंडकी ॾाढी प्यारी हुई नदी गंडकी ॾाढी प्यारी हुई जंहिंमें वाघ बणी जय लीला कई जंहिंमें वाघ बणी जय लीला कई उन बन में विजय भी हाथी बणी उन बन में विजय भी हाथी बड़ी करे मौज कुटुंब सां मिली घणी 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 आयो उते हिक ॾींहुं हो कुटुंब सां करण सनान रहे जिते भाग्राह बणी जल हो गंगा समान जल हो गंगा समान हरे राम हरे राम जय और विजय और टियों कपिल देव वे माता पिता धन आहिनि जिन वटि अहिड़ा सुपात्र पुट पैदा था थियनि पिया जेके कुल जो बि नालो वॾो था कनि माता पिता बि उन्हनि खे भक्तीअ भाव में लॻाए और खूब उन अभ्यास कराए वेद मंत्रनि जो हवन यज्ञ जो खूब उन्हनि खे दीक्ष बणाए छॾियो ॿई ॼणा जय और विजय पिता जो नालो पिया रोशन कनि हवन यज्ञ पिया कराइनि हिकिड़े दफ़े राजा मरुत करदम ऋखीश्वर ॾायो भई हली करके असांजे राज्य में यज्ञ करायो पर करदम ऋखीश्वर को ॿाहिरि वियल हो जय और विजय चयो भई असां त हलूं पिया राजा वटि अची करके खूब विधि विधान सां हवन यज्ञ कराया राजा ॾाढो प्रसन्न थियो खूब उन्हनि खे धन पदार्थ हीरा जवाहर ॾेई करके और ॿिन्हिनि खां मोकिलायो ॿई ॼणा धन संपत्ति गॾु खणी करके और जीअं घर पिया वरनि त रस्ते ते अची करके माया जो प्रभाव पियो धन विराइण में ॿई ॼणा विड़ी पिया जय पियो चवे भई मां वॾो आहियां मूंखे हिसो वधीक ॾे हरे राम हरे राम विजय पियो चए वॾो आहियां त छा थियो कम त ॿिन्हिनि हिकु जहिड़ा कयासीं जहिड़ा तो मंत्र पढ़िया तहिड़ा मां मंत्र पढ़िया पाण जेको सो हुकुम पियो हलाए हे खणी आ हो खणी आ हीअं कर भई असां हिकु जहिड़ा कम कयासीं ईअं कंदे कंदे विरोध जो वधी हाणे माया जो प्रभाव आहे हरे राम हरे राम विजय खणी वॾे भाउ खे श्राप ॾिनो त भई ग्राह वांगुरु पियो त वात फाड़े पियो वञ तूं वञी करके ग्राह थी इहो जो ॿुधो त जय चवण लॻो अरे तूं नंढो थी करके श्राप थो ॾे चङो तूं बि वञी करके हाथी बणिजे हरे राम हरे राम ॿई ॼणा धन खे छॾे उते जो उते वञी करके श्राप वस थिया हिकिड़ो वञी करके हाथी बणियो हिकिड़ो ॿियो वञी करके ग्राह बणियो वाघू गंडकी नदीअ में वो वाघू बि रहंदो हो और वक्त बे वक्त हाथी भी अची करके उते स्नान पानी कंदो हुयो हरे राम हरे राम होए पूनम सेणी कारकत जी जा पुण्यन भरी सब विरतन जी ॾिसी ग्राह बि मन में गद गद थियो पंहिंजो भाव सुञाणे लिकी पियो ॾिसी हाथी जल मस्तान थियो पी पाणी पीए स्नान कयो खणी सूंड मां पाणी मारे पियो पंहिंजे ॿार बचन ॾे निहारे पियो सभु मौज में ख़ुशियूं मनाइनि पिया ॾिसी ग्राह अहिड़ा सांबा कया झटपट पोइ ॾेई अची पेर झलो चक पाए खेसि हो सोगो कयो ॾिसी ग्राह जे मुख में हस्तीअ खे सभु छॾे भॻा पंहिंजे मस्तीअ खे पोइ हाथी सभ खे सॾड़ा करे पर को बि की न पियो ध्यानु धरे हाणे केर जो मूंखे बचाईंदो हिकु राम ई दुख खां छॾाईंदो
पोइ ग्राह छिके उनखे जल में भई नज़र हाथीअ जी कंवल गुल में पटे सूंड माचो अच मुंहिंजा हरी पटे सूंड फाचो अच मुंहिंजा हरी कर देर नवेड़ी आए भरी कर देर नवेड़ी आए भरी बस मूंखे तुंहिंजो सहारो आ बस मूंखे तुंहिंजो सहारो ॾिठो मिट माइट मूं सारो आ ॾिठो मिट माइट मूं सारो आए को बि कंहिंजो की न संगी आए को बि कंहिंजो की न संगी हिकु तूं इन भाई सभ सां नंगी हिकु तूं इन बाई सब सानगी बुद्धि वचन आयो पेरे प्यादो बुद्धि वचन आयो पेरे प्याजो होया चाकरन जोड़ो गरुड़ आंदो होया चाकरन जोड़ो गरुड़ आंदो अची छिके ॿिनी खे जल मां कढो अची छिके ॿिनी खे जल मकड़ियो पंहिंजे चक्र सां सिर हो तन जो वॾो पंहिंजे चक्र सां सिर हो तन जो वडियो थी मुक्त बणी से द्वार पाल थी मुक्त बणिया से द्वार पाल जय विजय जे नाले हां रख पाल जय विजय जे नाले हां रख पाल जय विजय जे नाले हां रख पाल जय विजय जे नाले हो रख पाल कारकट जी महिमा करे पशु भी पार पवन सिक संधरे जो ध्यान थो सुख से सबई लहने सुख से सबई लहने पूरो 22 अध्याय थियो चयो सूत महाराज कन था उदासी करम जे बण जन से सरताज बोलो श्री कृष्ण देव की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय हरे राम। हे राम कार्तिक जी पूर्णिमा तिथि हुई उन ॾींहुं हाथीअ वीचार कयो सॼे कुटुंब परिवार सां गॾु हाथियुनि सां ॿारनि बच्चनि सां अची करके उन गंडकी नदीअ में जाकी निर्मल गंगा जे समान जंहिंजो जल हुयो उते अची करके खूब स्नान पाणी पे कया ॾाढो गदगद पिया थियनि हाथी भी मस्तीअ में मस्त थी करके सूंड में पाणी भरे हिक ॿिए खे पियो हणे होॾां ग्राह उन नदीअ में रहंदो हुयो संदसि भाउ उन जो ॾिठो उहो बि गदगद थियो भई अॼु न खां मां पंहिंजो बदिलो वठंदुसि चारे राम हरे राम जंहिं हाथी हेठि नदीअ में घिरियो तीअं पेर खां अची करके वाॻुओ हुनखे झलियो वञे पियो छिकींदो अहिड़ी औखीअ वेल में सभु उहे हाथीअ जे परिवार वारा पुट पत्नी भाउर सभु छॾे करे हलिया पिया भई हाणे वाॻुअ जे वड़ चढ़ियो आहे केरु हिनखे बचाए सघंदो थोरो वक़्तु तो बीठा रहिया पर पोइ सभु छॾे करके हलिया पिया पंहिंजी जान बचायूं हरे राम हाथीअ जो अहिड़ो हाल ॾिठो अखियुनि मां आंसू अची विया सभु परिवार वारा हाणे जो अञा ख़ुशियूं पिया मनाइनि सभु हलिया पिया मूंखे अकेलो छॾे करके तॾहिं हुनखे सम्झ आई पूर्व जन्म जो ब्राह्मण हुयो भॻवान जी यादि अची वई भई अहिड़ी औखीअ वेल में भॻवान खां सवाइ केरु बचाईंदो ॾिठई त नदीअ में कंवल जो गुल सूंड सां पटे करके भगवान खे अर्पण कयो प्रभु हाणे तूं ई अची करके मूंखे हिन दुख खां बचाए आर्तनाद कयो चारे राम भगवान जो भक्त बणिजी वियो समूरे कुटुंब परिवार जो आसरो छॾे करके और भगवान जी शरण वरिती तो भगवान श्री नारायण हिकदम पंहिंजे भक्त जी रक्षा जे लाइ उते अची करके पहुतो बोलो श्री नारायण भगवान की जय जो भाई चवंदा आहिनि भगवान पंहिंजे भक्तनि जे रक्षा जे लाइ पुकार ॿुधी करके चाखड़ियूं बि छॾे आयो पुठियां गरुड़ चाखड़ियूं भगवान जूं खणी आयो प्रभु अहिड़ी तकड़ लॻी पंहिंजे भक्त खे बचाइण जे लाइ भगवान चवणु लॻो त हे गरुड़ जॾहिं आर्त ना दुखी थी करके मुंहिंजा भक्त मूंखे यादि कंदा आहिनि त मूंखां ॿियो सभु विसरी वेंदो आहे उन्हनि जी रक्षा जे लाइ मां अची करके उन्हनि जी पैज रखंदो आहियां ॿिन्हिनि खे ॿाहिरि कढी करके और भगवान हाथीअ और ग्राह खे
जेके पूर्व जन्म में जय विजय भार हुआ बिनी के चक्र सा सिर धड़ खां धार करके और मुक्ति ॾिनी। बोलो भक्त भगवान की जय। और बिन्हिनि के जय विजय जे नाले सां वञी करके पंहिंजे वैकुंठ धाम जा द्वारपाल बणाया। चारई द्वार शील और सुशील, जय और विजय, चइनी द्वारपालन सां भगवान जा वे भक्त बणिजी करके और बड़े प्रेम सां उते रहण लगा। श्री सूजी महाराजन चवनि था त सोनको महात्मा नागमुनि चवण लॻो त हे राजा पृथु, अहिड़ो आहे कार्तिक महीने जे तिथियुनि जो प्रभाव जो उन विर्त जे करके ॾिसो भई उहे भक्त वञी करके बणिया और भगवान जी सदाई सेवा में तत्पर रही करके पंहिंजो जन्म सफलो बणायो आहे। हिन कथा सां गॾु 22 अध्याय समाप्त थियो। बोलो श्री कारकत भगवान की जय। 23 अध्याय में वक्त वर्णन थींदो श्री ब्रह्मा जी जो सह्याद्री पर्वत ते यज्ञ करण और भगवान गणेश जी पूजा न करण करके उनमें विघ्न पवण, सरस्वती और गायत्री जो हिक ॿिए खे श्राप ॾेई नदियुनि जे रूप में हिन संसार में प्रकट थियनि, सो कथा जो प्रसंग 23 अध्याय जो सुभाणे वर्णन थींदो। अॼु परम पावन आहे गोपाष्टमी जो ॾींहुं। बोलो श्री गोपाल भगवान की जय। अॼो के ॾींहुं द्वापर युग खां वठी करके ॾिसो भगवान श्री कृष्ण जो जन्म थियो हो, अवतार वरितो हो, जो कि भगवान जा सभई अवतार थिया आहिनि पंहिंजनि भक्तनि जी रक्षा जे लाइ, पैज रखण जे लाइ, दुष्टनि जो नाश करण जे लाइ। तंहिं करके गुरुनि जी वाणीअ में लिखियो आहे न भई हर जुग जुग भगत उपाया पैज रखंदा आया राम राजे। हर युग में परमात्मा अहिड़ा अवतार वठी करके और पंहिंजनि भक्तनि जी अची करके पैज रखंदो आहे। तो भगवान कृष्ण जो अवतार भई चवंदा आहिनि कथा तो राम की, लीला तो श्याम की। कथा ॿुधणी आहे तो भाई रामायण जी कथा माण्हू ॿुधे बड़े प्रेम सां, और जेकॾहिं लीला जो आनंद वठणो आहे तो भगवान कृष्ण जो लीलाऊं वेही करके ॾिसे। बोलो श्री राम कृष्ण भगवान की। ये ॿई अवतार भगवान जा पूर्ण अवतार करे चया विया आहिनि। तो भगवान कृष्ण गोपाल बणिजी करके गौ जी रक्षा कई, अत्याचारियुनि जो नाश कयो, हिन पृथ्वीअ जो ॿार लाथो, गोप ग्वालनि खे और गोपियुनि खे प्रेम जी सिख्या ॾिनी, अर्जुन खे गीता जो ज्ञान ॾिनो। अहिड़ा केतिरा ई चरित्र भगवान करके और हिन संसारी लोकनि जे उद्धार जे लाइ केतिरियूं लीलाऊं कयूं। 5 वरनि जे उमिरि में भगवान अॼोके ॾींहं ते गौ माता जी सेवा करण जे लाइ तयारु थियो। माता यशोदा खे चवणु लॻो भगवान लीला कंदे त मां बि हिननि गोप ग्वालनि सां गांयुं चारण वेंदुसि। हरे राम हरे राम। भगवान कृष्ण जूं बाल लीलाऊं तो अनंत आहिनि, प्रसिद्ध बि आहिनि। मखण चोर थियो, रास लीला कई, केतिरनि दुष्टनि खे बाल अवस्था में ई मारियो। 8 वरनि जी उमिरि में कंस जो नाश कयो भगवान कृष्ण। माना उन खां बि नंढो हो तो गौ जी सेवा कई और लोकनि खे सिख्या ॾियण जे लाइ भगवान पाण जीअं कर्म कयो त भई जीअं संसारी लोक बि उन कर्म में प्रवृत्त थियनि और उन्हनि जो बेड़ो पार थिए। तो ही शब्द भी भगवान जी इन महिमा और लीला के ॿुधाइनि था पिया। संतन महापुरुषनि ही शब्द लिखियो आहे, सो हींअर शब्द भी चवायो भगवान जी महिमा जो, गोपाष्टमीअ जो, और प्रेम सां प्रसाद भी वठो। बोलो श्री कृष्ण भगवान। दे गायो अमर मां चारे अचा, दे गायो अमर मां, दे गायो अमर मां चारे अचा, जल जमुना जो तपियारे अचा, जल जमुना जो तपियारे, दे गायो अमर मां चारे अचा, दे गायो अमर मां चारे अचा। जल जमुना जो तपियारे अचा, जल जमुना जो दे गायो अमर मां चारे अचा, कर सेवा शुरू तो गायन जी,
शेवा शुरू थो गोगदामन ऐं अबलाउन जी गोगदामन ऐं अबलाउन आए इन में भलाई भाउन जी आए इन में बे सब खे सब कुछ सेखारे अचा बे गायूं अमर मां चारे अचा जल जमना जो त प्यारे अचा जल जमना जो त प्यारे बे गायूं अमर मां चारे अचा पुट पुटड़ो 5 सालन जो पुट पुटड़ो 5 न प्लेट दीजिए नहीं पुट पुटड़ो 5 सालन जो जंग झर में खौफ ख्यालन जो कम गायूं चारण ग्वालन जो कम गायूं चारण ग्वालन जो हलसीअ खां तोखे सुमारे अचा हलसीअ खां बे गायूं अमर मां चारे अचा जल जमना जो त प्यारे अचा जल जमना जो त प्यारे बे गायूं अमर मां चारे अचा मूंखे खीर नहीं पीअण खपे मूंखे खीर नहीं पीअण न को शर्म खां शेवा छॾण खपे न को शर्म खां बेफर्ज़ मां पंहिंजो पारे अचा बेफर्ज़ मां पंहिंजो बे गायूं अमर मां चारे अचा जल जमना जो त प्यारे अचा जल जमना जो त प्यारे अचा बे गायूं अमर मां चारे अचा गायूं अमर मां चारे अचा चम खीर मखण कुछ खायो वञ चम खीर मखण कुछ खायो वञे ऐं जुती पेरन में पायो वञ ऐं जुती पेरन में पायो वञे पोइ पाए भल जा गायूं वञ पोइ पाए भल जा गायूं वञे खीर मां तो लाइ ठारे अचा खीर मां तो लाए ठारे अचा बे गायूं अमर मां चारे अचा गायूं अमर मां चारे अचा जल जमना जो त प्यारे अचा जल जमना जो त प्यारे अचा बे गायूं अमर मां चारे अचा गायूं अमर मां चारे अचा माता पिता गुरु संतन खां माता पिता गुरु संतन पहला जब देवी देवन खां पहला जब देवी देवन खां खपे खाइण अॻ में ना उन्हनि खां खपे खाइण
नन्हे हाँ देवन में गायों बिहारे अच्छा दे बन में गायों बिहारे अच्छा दे गायों अमर माँ चारे अच्छा दे गायों अमर माँ चारे अच्छा जल जमुना जो तपियारे अच्छा जल जमुना जो तपियारे अच्छा दे गायों अमर माँ चारे अच्छा दे गायों अमर माँ चारे अच्छा ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वांग्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवृद्ध्यानिगमनं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष सर्वमंगलाय तनोहरि बोलो राजा राम चंद्र की बोलो हिंदू सनातन धर्म की जय धर्म की जय हो अधर्म का नाश हो प्राणियों में सतभावना विश्व का कल्याण हो बोलो श्री गंगा मैया की लाल कयो झूले लाल